क़यामत में ॿुधजो इज़ा शम्सु कुव्विरत व इज़ा नुजूमुल क़दरत व इज़ल जिबालु सुय्यिरत व इज़ल इशारु उत्तिलत व इज़ल वुहूशु हुशिरत व इज़ल बिहारु सुज्जिरत व इज़न नुफूसु ज़ुव्विजत व इज़ल मौऊदतु सुइलत बिअय्यि ज़ंबिन क़ुतिलत व इज़ा सुहुफ़ु नुशिरत व इज़ा समाउ कुशितत व इज़ल जहीमु सुइरत व इज़ल जन्नतु उज़लिफत अलिमत नफ्सुम मा अहदरत। सिज वेठो विंदो बेनूर बनायो विंदो तारा किरी पवंदा हेॾा जबल जेतिरा मथे आहिनि एतिरा हेठि नहीं हलंदा ॾाकियूं छोड़ियूं वेंदियूं वहशी जानवर हिकिड़ा वहशी जेके जीत इंसानी खे खाइण वारा वहशी जेके बि आहिनि उहे उथारिया वेंदा समुंडनि खे बाहि ॾिनी वेंदी जॾहिं जोड़नि खे पाण में नफ़्सनि खे मिलायो वेंदो जॾहिं बेॾोही छोकिरियूं जिन खे पंहिंजनि पीरनि जहिड़ो क़ब्र में पूरियो उन्हनि खां पुछो वेंदो कहिड़नि गुनाहनि जे करे तव्हांखे मारियो वियो जॾहिं आमाल नामा खोलिया वेंदा नेकियूं ज़ाहिर कयूं वेंदियूं हिते त लिकी गुनाह थो करे पीर ॻोठ वारनि खे ख़बर कान पवंदी ख़ैरपुर वारनि खे अल्लाह फरमाईंदो इज़ा सुहुफ़ नुशिरत सहीफ़ा खोलिया वेंदा आसमान छिलियो वेंदो जहन्नम ॿारियो वेंदो पर नेक माण्हुनि जे वेझो जन्नत कई वेंदी हर नफ़्स खे उहा शइ मालूम थींदी जेका उन कई आहे ख़ुदा चए थो ओ मोमिनो ओ इंसानो दुनिया में मां तव्हांखे नेमतूं ॾिनियूं आहिनि इन सख़्त ॾींहं जी तयारीअ जे लाइ ख़ुदा जो कसम खणी थो चवां ए आयतूं जेके मूं पढ़ियूं ग़ज़वे बनी मुस्तलक पे लॻी सरकार ए आयतूं पढ़ियूं तुंहिंजा मुंहिंजा नबी पाण बि रुना ऐं मुस्तफ़ा जा सहाबी बि क़यामत जे मंज़र खे ॿुधी ज़ारो क़तार रोअनि पिया हाणे नबी करीम जा सहाबी जन खे ख़ुदा नेकी जी जन्नत जी ॾी छॾी आहे टिकट ओए क़यामत जे ॾिहाड़े रोन बदकार बदकार माण्हू सरकश जेके दुनिया में चवंदा मूं ते लहे थो मूं ते उभरे उन ॾींहुं कादर जे करी कोर्ट में बीठा हूंदा सख्ती त आहे पर मां पीर ॻोठ शरीफ़ वारो तव्हांखे ॿुधायां त जित केर न कंहिंजो हूंदो केर के जो साथ न ॾींदो जित हूंदी ज़ारी ज़ारी उते पुन लकजा पोइ वारी अज अर्ज करे छॾ जित के रन के जो हूंदो केर के जो साथ न ॾींदो जित हूंदी ज़ारी ज़ारी उते पुन लकजा पोइ वारी बेज़ार थींदा सब मिट माइट हिते प्यार पिरी ऐं उते मट सट सिजने जेका बीहंदो उते केर ॾींदो दिलदारी उते पुन लकजा पोइ वारी अदा नबी साईं द शफ़ाअत फरमाईंदा इहो हक़ आहे पर मां तव्हांखे हिकिड़ी ॻाल्हि ॿुधायां जेकॾहिं तव्हांजे इन शेखनि में लिगारनि फ़क़ीरनि में पीर ॻोठ में ख़ैरपुर में किथे बि पुट ग़लती करे पीउ छॾाईंदुसि कोन हा वाह मां हिकिड़ी हंधि सुणी पुट ग़लती करे पीउ छॾाईंदुसि न साईं सख़्त को ज़ालिम पीअर हो अलाए छा पुट
केॾो बि ॾोह करे त पीउ चवंदो आहे त मुंहिंजो पुटु न ज़मानत कराए हणी सणी करे चवंदो मां पंहिंजे बच्चे खे छॾण आहियां। पर ख़ैरतमंद बच्चो जॾहिं ॿाहिरि ईंदो उनखे लॼ थींदी यार बाबा जे साम्हूं कहिड़ो कंदु खणा, बाबा जे साम्हूं कीअं अचां। फ़क़ीरो मां तव्हांखे अर्ज़ करे वञा इन सख़्ती वारी ॾिहाड़े में मदीने जा साईं पंहिंजी छांव फरमाईंदा, ख़ुदा खां असांखे रम वठी ॾींदा, पर असां कम अहिड़ा कयूं जो सरकार जे साम्हूं कंधु त खणी सघूं। ख़याल त कुझु हुजे न। यार अहिड़ो मिलियो जो वञी ख़ैर थिया। सुभान अल्लाह, ॾाढो चयो यो मुबारक मिड़ई गुनहगार खे, यार अहिड़ो मिलियो जो वञी ख़ैर थिया। प्यार मिलंदो मूंखे आसरो ई न हो, प्यार अहिड़ो मिलियो जो वञी ख़ैर थिया। सुम्हण जे टेम ते तोखे गुज़ारिश आहे त सलाह शरीफ़ पढ़, फिल्मुनि ते न। असांखे माण्हू चवंदा आहिनि साईं सलाह त मां पढ़ां थो मुंहिंजी दिलि नथी लॻे। मां चवंदो आहियां पोइ फिल्म ॾिसी तूं 3-3 कलाक हिकिड़ी फिल्म ते वेठो दिलि लॻी थी, ड्रामनि ते वेही त 4-4 कलाक वेठो दिलि लॻी थी। अरे दिलि ला त मदीने जे साईं सां, पोइ जॾहिं महिरबानी थींदी त छा चवंदे, चवंदे रात राज़ी ॾिठो रज़ा जो धणी मुबारक मिठो नेर मुड़े खड़ी। अरे मुझे दिल मुझे दीदुल के दीदार जो हथ खणजो बार बार अहिड़ो मिलियो जो वञी ख़ैर थिया। हाणे हारनि जी हसरत न दरकार हार छाजा मुझो साईं ख़ुदि हार हार पाया गिचीअ में या दिल ते रखां, हार अहिड़ो मिलियो जो वञी ख़ैर थिया। चओ असांजो नबी हयात आहे, ॾाढा चओ असांजो नबी ज़िंदा हुआ, असांजे नबी जी हयाती उहा ई आहे, बरज़खी न। दुनिया में जीअं मदीने में, जीअं मके में, जीअं ताइफ में, जीअं उहद में, जीअं बदर में, जीअं हुनैन में, इएं तुंहिंजा ई मुंहिंजा नबी अॼु बि पंहिंजे मज़ार में इहे ज़िंदा। हज़रत बादशाह पीर जे ज़माने जो बुज़ुर्ग सैयद अहमद कबीर रफ़ाई ओ मदीने शरीफ़ में आयो आहे। अर्ज़ कजे कि अस्सलामु अलैका या जद्दी, ओ मुंहिंजा नना अव्हां ते सलाम आहे। अंदरां रोज़े मां आवाज़ आयो, ओ मुंहिंजा पुट तो ते बि सलाम आहे। अखियुनि में लुड़क अची विया, रोई थो चवे नाना अॻे मां पंहिंजे रूह खे मोकिलींदुसि, अव्हां जा जलवा ऐं दीदार कंदो हो। अॼु जिस्म ऐं रूह गॾु आयो आहियां, हथ मुबारक ॿाहिरि कढो, अव्हां जे हथ खे मां चुमी दुनिया जा मज़ा ऐं आख़िरत जा माणिया। सॼी दुनिया जे बुज़ुर्गनि जी वहाबिन ते ख़ुदा जी मार पई, ॾाढा त चओ मार पई, ज़ोर सां चओ मार पई। महिरबानी ख़ुदा कारण सही सलाम जो जवाब ॾिनो सही, हथ मुबारक ॿाहिरि कढंदो चुमो। है मुंहिंजा महबूब मूं ते कर महिरबानी ख़ुदा कारण, पंहिंजी ज़ियारत मूंखे जीअरे करा जानी ख़ुदा कारण। ख़ुदा नाही ख़ुदा जो पाक पैगंबर पेरियाही घुरी दुआ कर परे पल में
परेशानी खुदा कारण अमल में कौन आ इखलास को इदरी सखे आका दियो फैयाज सुना फैज रूहानी खुदा कारण अना इहो उन उहो ही चवंदो जो अक़ीदो आहे त मदीने जो साईं हयात आहे जे पियो सुणा हथ ॿाहिरि कढ त चुमा अरबी किताबनि त लिखियो अशरफ अलीअ बि लिखियो जॾहिं सैयद अहमद कबीर चयो सरकार पंहिंजो हथ ॿाहिरि कढियो हज़ारी माण्हू हरम में हा हरम में ऊंदहि लॻी पई हुई पर जॾहिं मदीने जे मीर जे बच्चे चयो सरकार हथ कढियो तकड़ो वठी भगो गोडा उभा करे हथ चुमे पियो मज़ा पियो माणे या महिरबानी तो ते बि थींदी मूं ते बि थींदी पंहिंजी ज़िंदगी ग़फ़लत में न सुस्तीअ में न अजैन कचहरियुनि में न परावन पेरनि पटण में न हसद में न सार में न अंदर जी बीमारियुनि में मुब्तला न थी वञ ख़ुदा जे हबीब जे सलात जी विर्द खे पचा रात जो भी सलात उथंदे भी सलात हथ कार ॾे हुजे दिलि यार ॾे हुजे हथ कार ॾे हुजे दिलि परवरदिगार ॾे हुजे हथ कार ॾे हुजे दिल मदीने जे सरदार ॾे हुजे ओ ॾींहुं परे आहे सुतो त पीर ॻोठ शरीफ़ में पियो हूंदे अखियुनि खे ॿोटींदे त मदीने जे मीर जा जलवा ऐं दीदार थींदई नारे तकबीर धरन झगन में फेज़ हलाई असां जे अंदर में भी जैसी ताईं रत जो हिकिड़ो कतरो भी हूंदो तेसी ताईं या रसूल अल्लाह बि कोन छॾींदासीं या दस्तगीर बि कोन छॾींदासीं या अली बि कोन छॾींदासीं त रोज़े वारे जे बच्चन जो नालो भेज पागारा बि कोन छॾींदासीं हथ मथे कोन खयो न मूंखे कहिड़ी ख़बर पई तव्हां जागो पिया सुता पिया हिकिड़े हमरा बापू जे बाल साहब साईं में तकरीर कई हिकिड़ो सुतो पियो आवा साईं जो ने उथारियो उथी चईसीं तव्हां मोलियुनि जी त ख़ुदा न टटाई असांखे तो सुम्हूं सवारी तव्हां चवंदो त मौली साहब तव्हां त पिया हलो हिरी विया पर सची पुछी न हिननि महफ़िलुनि जो क़दुरु क़यामत में पवंदो हिननि महफ़िलुनि जो क़दुरु क़ब्र में पवंदी जॾहिं सरकार पंहिंजे भाकुर में विझंदई न अंदर ठरी पवंदो वो चंदे ये सब तुम्हारा करम है या काम है ये जो मां ॻाल्हाए पियो तव्हां वेठा हो असांजी ताक़त आहे ये सब तुम्हारा करम है या काम के बात अभी तक बनी हुई है कोई सलीका है यार आरज़ू का हेॾा असांजा गुनाह अञा ढकु ढकियल आहे अञा ए बज़ाहिर नथा छो कोई सलीका है यार आरज़ू का न बंदगी मेरी बंदगी है हिकु हिकु चवे त मञाव ये सब तुम्हारा करम है आका असी को सिखन जा औलाद हूं भीलन जा जो हाणे नवा नवा जे टेडी टेडी फार्म ही निकता दीन हमसे सीखो असी ता तव्हां खे दीन सेखारियो असी को नवा मुसलमान थियाऊं जो तव्हां असांखे दीन था सेखारियो असांजो अक़ीदो हक़ आहे सचा या रसूल अल्लाह चवण वारा इंशाअल्लाह ताला ॿिनी जहाननि में तुंहिंजा बेड़ा पार थिया हज़रत इमाम जाफर सादिक चयो असी 12 इमामनि खे मञींदा आहियूं अदा तव्हां बि मञींदा आहियो न 12 इमामनि खे इमाम जाफर सादिक चयो त मूं पंहिंजे बाबे इमाम मोहम्मद बाकर खां ॿुधो इमाम मोहम्मद बाकर चयो त मूं पंहिंजे बाबे इमाम ज़ैनुल आबिदीन खां ॿुधो इमाम ज़ैनुल आबिदीन चयो मूं पंहिंजे बाबे हज़रत इमाम हुसैन खां ॿुधो इमाम हुसैन चयो मूं पंहिंजे बाबे
अली शेर खुदा खां ॿुधो उन चयो मूं मदीने जे साईं खां ॿुधो सरकार पिया फरमाइनि क़यामत जो ॾिहाड़ो थींदो जहन्नमी जहन्नम में वेंदा जन्नती जन्नत में वेंदा उन्हनि जहन्नमिन में के मुंहिंजा उम्मती हूंदा जंहिंखां गुनाह थी विया पाण फरमायूं मां तेसीं ताईं जन्नत में न वेंदुसि जेसीं ताईं पंहिंजी सॼी उम्मत खे जन्नत में न वठी वञा उन्हनि खे जन्नत में मोकिले पोइ मां जन्नत में वेंदुसि इमाम अहमद रज़ा पियो चवे त पेशे हक़ मुजदा शफाअत का सुनाते जाएंगे आप रोते जाएंगे हमको हंसाते जाएंगे। ये तो मीलाद जी महफिल बाहे है ना बा हथ तखणो छड्या मथो तखणो आप रोते जाएंगे हमको हंसाते जा खाक हो जागे अदब जल कर मगर हम तो रज़ा दम जेतो नबी से क़यामत में पान रोंदा असांखे जन्नत में असी छा कंदासीं ॿुधो दम में जब तक दम है जिक्र उनका सुनाते जाएंगे। वारे वाह इमाम मोहम्मद रज़ा चओ वारे वाह इमाम मोहम्मद रज़ा वाह सुना तुंहिंजो इश्क जेतो हशर तक हेॾे होल नाकिन वारे ॾींहं में आसमान ज़मीनूं सभु चिकना चूर सॼी दुनिया ख़त्म खुदा जी ज़ात खां सवा काशे न बचे वरी ज़िंदा थिए एतिरनि सख़्तनि ॾींहंनि में बि तुंहिंजो ई मुंहिंजो नबी असांखे न छॾे असीं चवंदासीं हशर तक डालेंगे हम पैदाइशे मौला की धूम हशर तक डालेंगे हम पैदाइशे मौला की धूम मिसल फारस नजद के नजद मना वहाबी मिसल फारस नजद के किले गिराते जाएंगे। पीर से सूर्य बादशाह रहमतुल्लाह अलैह वहाबिन के वहाबी भी पहुंचंदा जावोगा साईं नालो ई ॿियो वठंदा हन पोइ हाणे मूंखे ॿुधायो त इंशाअल्लाह पीर साईं जी जमात उन्हनि सां कान ठहंदी चओ इंशाअल्लाह कोन ठहंदासीं असीं उन्हनि सां कोन ठहंदासीं असांजी उन्हनि सां महमद न आहे असां उन्हनि जा न आहियूं असां आहियूं उन्हनि जा जेके मदीने जे साईं जा अथई जेके सरकार गौसे आज़म जा अथई जेके रोज़े धणी रहबर जा अथई जेके सूर्य बादशाह सूर्य जा अथई जेके छट धणीअ जो छट धणी पाण चवंदा हुआ तकरीर में बाबा असीं सलातो सलाम वारा हूं असीं दुरूद वारा हूं असीं बारूद वारा न आहियूं पोइ इंशाअल्लाह असीं दुरूद वारा आहियूं परावन बच्चन खे मारण वारा ॿिया बम हणण वारा ॿिया इमाम बारगाहुनि खे साड़ण वारा ॿिया मस्जिदुनि खे तबाह करण वारा ॿिया अरे सुन्नी जे हथ में खुदा के जेलम कत्ल वारी सोच न रखी आहे असांजे हथ में तस्बीह आहे असांजे हथ में हथियार ॿियो न आहे असां वटि हथियार आहे त दुआ जो आहे असां वटि हथियार आहे त सलात जो हथ मथे खणी जो सुभान अल्लाह हाणे 5 वक्त नमाज़ पढ़ंदो अलाए कोन पढ़ंदो हथ मथे खणो घणा चयो इंशाअल्लाह इंशाअल्लाह हेठ मथे जी शक हूंदो आहे नमाज़ पढ़ा जॾहिं नबी करीम खे का दुनियावी मुश्किलात जेके बज़ाहिर ईंदियूं हुयूं पाण करीम नमाज़ पढ़ंदा हुआ बद्र वारी जंग पई हले जंग पिया कनि तुंहिंजा ऐं मुंहिंजा नबी सजदे में सुर रखियो चवनि पिया या हय्यू या क़य्यूम या हय्यू या क़य्यूम खुदा खे यादि पिया कनि मां तोखे नसीहत कंदुसि जेका साईं बुलबुल मदीना कई आहे पर सुभान अल्लाह चओ त पोइ कयामत जेको छॾे ग़फ़लत उथी जाग जानी दुनिया थईदार फानी छॾे ग़फ़लत उथी जाग जानी दुनिया
तईदार फानी वया काडे खुदा जर सदायो थे पंजे पाण खेतन पैदायो रही खान संदीकान खानी दुनिया तईदार फानी। साईं सोने रोज़े वारे जो ॾाढो आहे साईं सखी शाह सदर ॿुधो त बाबा लकी शाह सुणो हेॾो वली हो जो कलमदर सेवण खां पियो लंघे ॿेड़ीअ में सरकार लकी शाह पंहिंजो तसरुफ़ ॾेखारियो ॿेड़ीअ खे पोइते हलाए त ॿेड़ी हले अॻिते हलाए त हले ई कान आख़िर सम्झी वियो त हिते को जान रहे थो जू में तकिड़ो लही आयो साईं जी उमिरि वॾी हुई साईं फरमायो शाह साहब इएं केॾे पियो तकिड़ो वञी न सलाम न कलाम चई कि भला हाणे आयो आहियां महिरबानी थिए पाण फरमायो तूं सेवण में रह चई सेवण में को हिकिड़ो वली थो कोन्हे हज़ारे लखे वली आलम बुज़ुर्ग आहिनि मां अॻिते वञा छॾियो त वञी दीन जो कमु अॻिते कयां साईं सुहिणे सखी शाह सदर रहमतुल्लाह अलैह प्यालो अॻियां रखे उन में गुल विधऊं पहिरें प्यालो रखियो फरमायो उस्मान मरवंदी सेवण ईअं भरियल आहे वलीअनि सां जीअं प्यालो खीर सां गुलाब जो गुल विझी फरमायूं त जीअं हिन खीर जे अंदरि गुल चमके थो ईअं सेवण जे वलीअनि में तोखे मुंहिंजी दुआ वा तूं चमकंदी जागो पिया वा एॾो वली हो पर जॾहिं ख़ुदा जे ख़ौफ़ जी ॻाल्हि ईंदी हुई त ईअं ॾकंदो हो जीअं वण लुॾी अखियुनि मां सारो कतार पाणी गरंदो साहब किराम अल्लाह जे ख़ौफ़ में रुनो ख़ुद मदीने जे साईं फरमा तो सूरे हूद लथी मां सूरे हूद में क़यामत जूं ॻाल्हियूं उहे ॿुधी ॿुधी पढ़ी पढ़ी मां पोढ़ाए पढ़े हलियो पियो हालांकि तुंहिंजा ऐं मुंहिंजा नबी त ख़ुदा जा ख़ासि राज़दान जिन खे पाण मथे घुरायो ऐं दीदार रजब शरीफ़ में करायो इमाम अहमद रज़ा जो इहो शेर पढ़ण खां पोइ इजाज़त है साईं चए थो त उठे जो कसरे दना के पर्दे कोई खबर दे तो क्या खबर दे तारा खां केरु पुछंदो त नबी साईं अलाह खे ॾिठो छा चयो चए थो केरु ॿुधाए जेको टियों हुजे त ॿुधाए उठे जो कसरे दना के पर्दे कोई खबर दे तो क्या खबर दे अरे वहां तो जाही नहीं दोई की वहां तो जाही नहीं दोई की न कह के ना थे अरे वही थे सुभान अल्लाह चो तकड़ो वही है अव्वल वही है आखिर वही है जाहिर वही है बातिन वही है अव्वल वही है आखिर वही है जाहिर वही है बातिन अरे उसी के जलवे मुस्तफा खुदा जा जलवा वा उसी के जलवे उसी से मिलने उसी के जलवे उसी से मिलने उसी के उसकी तरफ गए थे खुदा जी हबीब दीदार कया पर पोइ खुदा जी ख़ौफ़ में तोखे मूंखे लाज़िम ऐं इहे शयूं अलाह जे ज़िक्र सां हासिल थींदी तव्हांखे त मुर्शिदनि करीमनि जो ज़िक्र ॾिसल आहे बरकत वारो ज़िक्र इंशाअल्लाह इन ज़िक्र ते अमल कंदे ॿिन्ही जहाननि में ॿेड़ा पार थी वेंदा अल्लाह ताला हिन फ़क़ीर जी हाज़िरी क़बूल करे फ़क़ीर शेखनि जो प्रोग्राम पंहिंजे दरबार में मंज़ूर ऐं मक़बूल फरमाए खुदा मुंहिंजा टूटा फूटा लफ़्ज़ क़बूल फरमाए व आख़िर दावाना अनिल हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन अस्सलामु अलैकुम हुजे सामूं सदा सरदार जो रोज़ो भला हितां वेंदो ही रोज़े वारे जे रोज़े खे ॾिसंदो ही दिलि ठरंदी अथई न सची ॿुधाए जे रोज़े वारे जे रोज़े खे ॾिसी दिलि ठरे त मदीने जो साईं जो रोज़ो चवे दिलि थी
हुजे सामू सदा सरदार जो रोजो हबीबे के रिया हजरत मिठे मन था रजो रोजो सदाई सा हमें से कहा कभी शिक में नकाल गया हुजे अखीर अग्या हर हर अतमथे अड़ियन आधार जो रोजो लिखो मखदूम ठटविया पंजे प्यारे किताब अंदर इबादत 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 ॾिसण सुहिणे सखी सरदार जो रोजो पर हाणे तव्हांखे ख़ुदा मदीनो नसीब कंदो है पर मोबाइल ते मिली ज़ोर घटि ॾिजो ईअं न त पोइ वठ वठा लॻी पई हुजेव न सलाम न सलाम असांजा भले कढो फोटूं ठीकु आहे पर कम अज़ कम माण्हू हुते वञे त नबी जी पाक हरम जो तक़दुस त रखे न असांजा घणा वञनि था पाकिस्तानी उते नबी करीम जे पाक हुज़ूर में ॾियारी मुबारक खे पुठी ॾियो बीठान मां चयो बाबा ईअं न कर हीअ आम दरबार न आहे अरे हीअ उहा दरबार आहे जंहिं दरबार में अल्लाह जा वली ईंदा आहिनि आस्ते सां खणंदा आहिनि किथे गुस्ताखी नथी पवे किथे बेअदबी नथी पवे हाणे चरीअ खे चुरियो था मां बि चुरी पियो आहियां त हिकिड़ी ॻाल्हि ॿुधाए वठां हथ मथे खणी जो सुभान अल्लाह मौलाना अब्दुल रहमान जामी आशिक दीवानो मस्तानो मदीने तैयारी कई थस इलाइके जा माण्हू पिया अचनि ओ मौलाना असीं मदीने था वञूं तूं बि मदीने हल अखियुनि में लुड़क अची विया हे तो यार काफ़ी टेम खां मदीने जी सिका हबीब जो इश्का हबीब जी मोहब्बत तहां सां गॾिजी हलां थो काफ़िला अॻे पंधु वेंदा हज़रत मुल्ला अब्दुल रहमान जमी रहमतुल्लाह अलैह उन काफ़िले में सवार थिया हलंदे हलंदे रस्ते में रात पई हिकिड़ी मंज़िल ते पहुता आवाज़ आयो बाबा तव्हां में मौलाना अब्दुल रहमान जमी केरु माया माया अब्दुल रहमान जामी चे थो साईं मां बादशाह वक्त जो माण्हू आहियां तोखे मदीने वञण जी इजाज़त न आहे तूं मदीने न वञ अखियुनि में लुड़काया हलंदे हो त पुनूअ ॾे मां पेरे पंध कंदियास जे पेर न हलण छॾियो त मां गोॾनि भर घसंदियास जे गोॾनि घसण छॾियो त मां सीने भर सिरंदियास जे सीने सिरण छॾियो त मां ठूठिन भर छिड़कंदियास जे मिलिया त मिलंदियास न त घोड़ी जान जतन तां तू मदीने न वञ तू मदीने न वञ छो न वञ मां त दीवानो मां के कोन वेंदुसि हाय रोए पई ज़ारऊं ज़ार खोले वार पुनल कान पहाड़ में वाह बेटा सुना रोए पई ज़ारऊं ज़ार खोले वार पुनल कान पहाड़ ॾाढा जाम जबल जामिया मथा मेघ मल्हार खोले वार हथकड़ी जे जा पुनल कान पहाड़ में अदियूं शाह लतीफ जैमिया सतर रखज सतार खोले वार पुनल कान पहाड़ में तू मदीने मां छो कोन सामान में पाण खे बंधो कराए लिकाए वरी हमरा आयो जामी
दुनिया वार रखा तो लिखंदे पर आमगा जे लाल जी नजर खां काशे लिखियल कान थी। अच्छा सरकार पान जलीम था। हाँ सरकार चवंदा न साईं मुंहिंजो ॾोह कहिड़ो मुंहिंजो कसूर आहे पाए पांध बिचीअ में अंगण जे बि अचनि अव गुण ऐब कचायूं ढकण थी ढकजनि तोड़े लख हुजनि त बि माफ़ियूं ॾिजण में धरा तो साहिब ज़ादो सुपरी ऐं निसोरो लोकर बेहद कया बंदगी हथ बधी हाज़िर मूं तां मेर नज़र पेरी मलाहिज पाहिजी कहिड़ी ग़लती आहे कहिड़ो कसूर आहे छा मूंखां थी वियो आहे जे तो मूंखे का ख़बर कान्हे का। सरकार खां मूं पुछियो साईं अब्दुल रहमान खे मदीने में न अचण ॾियो साईं छा जे करे मना हुआ पाण फरमाया अब्दुल रहमान जे दिलि में मुंहिंजे इश्क जी मुंहिंजे प्यार जी मुंहिंजे मोहब्बत जी अहिड़ी त चिणग भरियल आहे जो मुंहिंजे साम्हूं ईंदो अखियुनि मां लुड़क ॻाड़ींदो मां हबीब पंहिंजे मज़ार मां ॿाहिरि निकिरी हलियो ईंदुसि क़यामत खां पहिरियां निकिरणो आहे तॾहिं झलियां थो अब्दुल रहमान मुंहिंजे साम्हूं न अचे न अचे न अचे। इहो थी इश्क या थी मोहब्बत इहो थी प्यार इहो थी नीम इहो थी उल्फत या थी मोहब्बत इनखे चइबो आहे हबीब जो इश्क। सदाए आशिक नबी सां ज़ाहिर मां आशिक आहियां तुंहिंजा जो आशिक आशिक ए थी मोहब्बत वारा ए थी जान वञे त वञण ॾे सरकार जे दरबार में पहुचणो हथ मथे खणी जो सुभान अल्लाह। वरी साईं जो ॿी ॿुधायो माशाअल्लाह वरी मां जुड़ी पवंदुसि मेराज ते हल महबूब मिठा सैयद सुहणा सिंगार करे तू रब जा कर दीदार मथी मखलूक तुझो दीदार करे ओह देख असल खां तुझो आ साईं मां खादिम हाँ छा मुझो आ जिब्रील चयो बाअदब भी आखिरी शेर अथव मां वञण वारो आहे दुनिया तां न तकरीर तां जिब्रील चयो बाअदब भी आका अॻियां इंतज़ार करे। अल्लाह खुश करे तव्हां जमात अहले सुन्नत सां जो फ़ख़ुरु आहियो तई हक़ ते हो तई सच ते हो मज़बूत थी बीह रहो जबल खां बि वधीक मज़बूत परे खां केरु ॾिसे न सम्झे त बाबा हे आम माण्हू न आहे हे पक्को सुन्नी आहे हे कत्तर आशिक आहे वलीअ जो। मां त चवंदो आहियां क़यामत जो ॾियारो थींदो न के ते हज़रत अबू बकर जो केस के ते हज़रत उमर जो केस के ते हज़रत उस्मान जो केस के ते अली शेर ख़ुदा जो केस के ते अमीर मुआविया साईं जो केस हर हिक ते जेके गुस्ताखनि जे टोले में कंहिं न कंहिं जो केस हूंदो पर सुन्नी जो ख़ुदा तव्हांजा भाग भला कया जो हर वलीअ खे तूं मञी रोज़े वारे चवंदो ही मुंहिंजो अथई दस्तगीर चवंदो ही मुंहिंजो अथई मदीने जो शहनशाह चवंदो ही मुंहिंजो अथई ख़्वाजा मुईनुद्दीन चवंदो ही मुंहिंजो अथई हिते बि ख़ुदा तुंहिंजा बेड़ा पार कया अॻी दुनिया में बि ख़ुदा तुंहिंजा बेड़ा पार करे। वो हमारे नबी हम उनके उम्मती वो हमारे नबी हम उनके उम्मती उम्मती तेरी किस्मत बेला खो सलाम मुस्तफा जाने रहमत बेला खो सलाम शमए बज़ में हिदायत बेला खो सलाम जिस सुहानी घड़ी चमका तैबा का चांद जिस सुहानी घड़ी चमका तैबा का चांद उसे दिल अफरो
जे साथ पेला खुसला मुस्तफा जाने रहमत पेला खुसलाम सैयदी मुर्शिदी शाहिरोज़े धनी सैयदी मुर्शिदी शाहिरोज़े धनी ऐसे पीरे तरीक़त पेला खुसला मुस्तफा जाने रहमत पेला खुसलाम सैयदी मुर्शिदी शाह मर्दा फानी सैयदी मुर्शिदी शाह मर्दा फानी उनकी नूरानी तुर्बत पेला खुसला मुस्तफा जाने रहमत पेला खुसलाम शमए बज़ में हिदायत पेला खुसलाम अस्सलातु वस्सलामु अलैका या रसूल अल्लाह अस्सलातु वस्सलामु नफ्स छड़ियो आन होड़े कानती नेकी पुजे हाल हीणू आसां जो कर हिमायत या खुदा जे कचायूं था कयूं तब उम्मती अहमद समा माफ़ कर सबई बुरायूं बेहिदायत या खुदा दिल चवे थी मुस्तफ़ा महबूब मदनी असामिलूं जे कई या कुल नबियन जी की आदत या खुदा तू न बख्शी केर बख्शे असां सबन जा लोह सब ना अहलन ते कर इनायत बेनिहायत या खुदा अर्ज़ बुध इदरीस जो दे इश्क अरबी घोट जो गुंबदे खदरा संदी करियूं ज़ियारत या खुदा या अल्लाह जन दोस्तनी प्रोग्राम के उन्हनि जे रिज़्क़नि रोज़नि बच्चनि मालनि उमरनि औलादनि में बरकत अता फरमा या अल्लाह जेकी जमात वारा परे वेझे खां आया उन्हनि खे अचण वेहण ॿुधण जो सवाब अता फरमा या अल्लाह बीमारन के शिफाए कामिला अता फरमा फ़कीर मुनीर के शिफाए कामिला दे फ़कीर रसूल बख्श के शिफाए कामिला अता फरमा सभई सरकार जा उम्मती तुझे दरबार में हथ में बीठा मुझा मौला इन्हनि जो मुरादूं उन्हनि खे आसानी सां अता फरमा मौला हज़रत पीर सई बागारे जो ख़ैर फरमा संदन दरगाह शरीफ जो ख़ैर फरमा संदन जामिया शरीफा जो ख़ैर फरमा मुझा मौला करीम हिन सॼी जमात जा बेड़ा पार फरमा असां सभिनि खे हज़रत पीर साईं मोहम्मद राशिद रोज़े वारे साईं रहमतुल्लाह अलैहि जा मोहब्बत अक़ीदत अञा वधीक अता फरमा मुझा मौला करीम हिन सॼी जमात जूं मुरादूं उन्हनि खे आसानी सां ॾे या अल्लाह बेनमाज़नि खे निमाज़ पढ़ण जी तौफ़ीक़ अता फरमा या अल्लाह मस्जिद शरीफ जो कमु हली रहियो आहे उन में असां सभिनि जी मदद फरमा इन ॻोठ वारनि जी मदद कर त मस्जिद शरीफ ठहण में मुझा मौला या अल्लाह सॼी जमात जी मुरादुनि खे तूं ॼाणी तूं उन्हनि खे आसानी सां अता फरमा बरकत इन्नल्लाह व मलाइकतहू युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना व मौलाना मुहम्मद व अला आलि सय्यिदिना मुहम्मदिन व बारिक व सल्लिम